अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। दोस्तों मैं मुबारक उम्मीद है तो सब दोस्त खुश हूँ। जी तो पहिरियों दोस्तों ज़ारनी ड्रामे के बारे में काफ़ी दोस्तनि मूंखां सवाल पुछिया आहिनि जेको आहे त ज़ारनी ड्रामो 16 मई ते छो न हलियो, छा मसइलो आहे, छा 16 मई ते महिरबानी करे वधीक तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन आल खे सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन हूंदो आहे। असां काफ़ी असुलु अफ़ज़ाइश में तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटि मिलंदा। जीअं त पहिरियों दोस्तों जेको ड्रामो आहे 16 मई ते जेको आहे डायरेक्टर सिंधी ड्रामे ज़ारनी जो डायरेक्टर जेको फरज़न खजू उन पंहिंजे फेसबुक आईडी ते इहो पोस्ट रखियो आहे। बाक़ाइदा तव्हांखे स्क्रीनशॉट ॾेखारियूं था ऐं तव्हां में फरज़न खजू जेको आहे त फेसबुक आईडी सर्च करे फेसबुक ते ॾिसी सघो था। हुन पाण लिखियो आहे त 16 मई ते जेको आहे त ज़ारनी ड्रामो ईंदो वधीक जेको आहे त हुनजो प्रोमो में रिलीज़ कयो आहे सिंधी टीवी ते ऐं इन वधीक इहो असांखे ॼाण न मिलियो आहे त इहो ड्रामो जेको आहे 16 मई ते छो न हलियो, छा इहो मसइलो आहे, को मसइलो आहे या न आहे, इन बाबति असांखे को बि ॼाण न मिलियो। जेके वधीक असांखे मालूमात मिलियो त असां तव्हां ताईं पहुचाईंदासीं ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त वधीक असांजे वीडियो खे ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं चैनल खे वीडियो खे लाइक कंदा, वीडियो ते कमेंट बि कंदा जेकॾहिं पसंदि अचे त।